तमाम डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर है। नाज़रीन तव्हांखे ख़बर थियण प्रोग्राम में तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाणींदा आहियूं, मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां करंदा आहिनि। जॾहिं असां उरड़ी जी ॻाल्हि था करियूं या खसरे जी ॻाल्हि था करियूं त इहा बि हिकिड़ी बीमारी आहे जो ख़ासि तौर ते ॿारनि में घणी थींदी आहे, वॾनि में बि थींदी आहे, पर ॿार उन खां वधीक मुतासिरा थींदा आहिनि। हर साल जेको सो उरड़ीअ जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी मुहिम हलाईंदी आहे। हिन साल बि 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं सॼे मुल्क में उरड़ीअ जे ख़िलाफ़ टीकनि जी मुहिम जेका असां शुरू कई आहे, सिंध गवर्नमेंट बि शुरू कई आहे, उन में सिंध गवर्नमेंट जा ॿिया पार्टनर बि शामिल आहिनि। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं त या उरड़ी या खसरो या मीज़ल्स आहे छा, उहा बीमारी कहिड़ी आहे, उहा कीअं लॻंदी आहे, उन बीमारी खां बची कीअं सघिजे थो, इन्हनि टुकड़नि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, छा उहे ॿार जिन खे पहिरीं मीज़ल्स जा या उरड़ीअ जा टुकड़ा लॻिया आहिनि उहे छा ॿीहर बि लॻाराए सघनि था। ऐं उन सां गॾु असां इहा बि कोशिशि कंदासीं त हिन मुहिम मां कीअं फ़ाइदो वठिजे, कहिड़नि ॿारनि खे लॻाइजे, जेकॾहिं पहिरीं कंहिंखे टुको लॻल आहे त छा उनखे ॿीहर लॻी सघे थो, कंहिंखे पहिरीं उरड़ी थी वई आहे छा उहो ॿीहर बि टुकड़ो लॻाराए सघे थो, इन मां फ़ाइदो कीअं वठिजे। इन सिलसिले में गवर्नमेंट जी तमामु हिकिड़ा सुठा इंतज़ाम कया आहिनि। सिंध गवर्नमेंट हिकिड़ी मुहिम हलाई आहे त इन मुहिम खे कीअं जेको सो कामयाबु कजे। लखनि जी तइदाद में जेके ॿारड़ा सिंध में मौजूदु आहिनि 9 महीननि खां वठी 15 साल, उन्हनि ताईं इहे उरड़ीअ जा टुका कीअं पहुचनि त जीअं उरड़ी जहिड़े मौज़ी मर्ज़ खां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे क़ौम खे बचाए सघिजे। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ अबड़ो, जेके पाण डिप्टी डायरेक्टर जनरल हेल्थ आहिनि, ऐं उन सां RMNCH ऐं लेडी हेल्थ वर्क प्रोग्राम आहे उनजा बि डिप्टी डायरेक्टर आहिनि। न्यूट्रिशन खे बि ॾिसंदा आहिनि, जेको खाध खुराक जो सिलसिलो आहे उनखे बि ॾिसंदा आहिनि। डॉक्टर साहिबु असां वटि आयो आहे हफ़ीज़ साहिबु हैदराबाद खां, उनजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त हे जेका तव्हां उरड़ीअ जी मुहिम हलायो था 15 नवंबर खां, इन मां कीअं फ़ाइदो वठिजे ऐं इन जा कहिड़ा इंतज़ाम आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अब्दुल हफ़ीज़ अबड़ो, तव्हां आयो, टाइम कढी हिते असां वटि। डॉक्टर साहिबु जेकॾहिं असां ॾिठो वञे त उरड़ी ते ॻाल्हायूं था, उनजी कॉम्प्लिकेशन ते बि ॻाल्हाईंदासीं, बीमारी ते बि ॻाल्हाईंदासीं, पर कंहिं बीमारी जो जेको असां ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, जीअं हाणे उरड़ीअ जी हिकिड़ी मुहिम आहे, माना इहो सम्झो ॾींहुं आहे, त इन में कीअं माण्हुनि ताईं पहुचो था तव्हां, इन मुहिम जेका हफ़्ते जी या 10 ॾींहंनि जा, इन मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि, आम माण्हुनि खे कीअं ॼाण मिलंदी। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों सभिनी खे अस्सलाम वालेकुम, ऐं सभु उन खां पोइ सिंध TV जो शुक्रियो जंहिं अहिड़े सेंसिटिव ऐं अहम मौक़े ते मूंखे घुरायो ऐं इहो मौक़ो ॾिनो त असां हिन बीमारी जे हवाले सां ऐं उन ते ॻाल्हायूं ऐं आवाम खे, माण्हुनि ताईं पंहिंजो पैगाम पुॼायूं त असां कहिड़े तरीक़े सां हिन बीमारी सां मुक़ाबिलो करे सघूं था, हिन बीमारी खां बची सघूं था। साईं हिन भेरे जेका मीज़ल्स ऐं रुबेला जी जेका कैंपेन आहे उरड़ी ऐं खनाक जी, इहा हिन वक़्तु माना यूनिक मौक़ो आहे जो इहा सॼी दुनिया में कैंपेन थिए पई 15 नवंबर खां 27 नवंबर जे विच में। ऐं बीइंग हिकिड़ो जेको आहे अहम मुल्क पाकिस्तान, एॾी वॾी पॉपुलेशन जे, जंहिंमें असां वटि 9 महीननि खां 15 साल जे विच में तक़रीबन 3 करोड़ 20 लख ॿार आहिनि मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि ताईं असांखे पुॼणो आहे। ऐं हीअ हिकिड़ो क्रैश ऐं एमरजेंसी कैंपेन आहे। अदरवाइज़ मीज़ल्स जा या रुबेला जा जेके टुका आहिनि उहे असांजे EPI जे जेको रूटीन प्रोग्राम आहिनि उन्हनि में बि शामिल आहे। बिल्कुलु सही आहे। ऐं पर जीअं त हीअ तमामु ख़तरनाक बीमारी आहे, ऐं हिन बीमारी ख़तरनाक असां इन सेंस में चऊं था जो तक़रीबन मोर्टेलिटी या मौत जी शरह हिन बीमारी में 28% जे क़रीब आहे। 100 में 28 ॿार इन जे करे थी सघे थी। एग्ज़ैक्टली इन जे करे असांखे बिल्कुलु इहो असांजे लाइ हिकिड़ो साड़ींदड़ ऐं बर्निंग इशू आहे। ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, जंहिंमें असां प्रोविंस ऑफ सिंध बि स्टेक होल्डर आहे, ऐं हेल्थ जे हवाले सां असां सभई उन जो हिसो आहियूं, ऐं असां सभई हिन भेरे मैदान ते आया आहियूं पंहिंजी पूरी ताक़त ऐं हौसले सां। ऐं जीअं तव्हां सुवालु कयो त असां कहिड़े तरीक़े सां हिन खे डील कंदासीं, कीअं माण्हुनि ताईं पुॼंदासीं, त असां काफ़ी अरसो महीनो ॾेढ अॻु में इन जी प्रिपरेशन स्टार्ट कई। असां रूट लेवल ते वियासीं, पंहिंजे DHOs, पंहिंजे EPI जा जेके EPI जो जेको स्टाफ आहे, जेके असांजा हेल्थ जे हवाले सां पार्टनर्स आहिनि, जंहिंमें WHO थी, यूनिसेफ थी, उन खां ॿियूं बि खोड़ NGOs आहिनि, उन्हनि सभिनी खे ऑन बोर्ड वरितोसीं। गवर्नमेंट जो पब्लिक सेक्टर ऑन बोर्ड हुयो। असां इन्हनि सभिनी माण्हुनि सां वेही करे प्लान कयोसीं, ऐं असां प्लान कंदा रहंदा आहियूं, छो जो हेल्थ जे हवाले सां इहे कैंपेन थींदी रहंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो हाणे ताज़ो असां कोविड जे हवाले सां हिकिड़ी वॾी क्रैश एक्सरसाइज़ थी, ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसो त एॾी ख़तरनाक सूरत हाल में
पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध, स्पेशली हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जो ऐं ऑनेस्टली इन हवाले सां पंहिंजी मैडम मिनिस्टर अज़रा पेचूअ साहिबु ऐं सेक्रेटरी डॉक्टर काज़िम जतोई साहिब जो ज़रूरु तस्करो कंदुसि त उन्हनि जी गाइडेंस में असां सभई ऑन बोर्ड हुआसीं ऐं कहिड़े बहितर तरीक़े सां असां उनखे मैनेज कयोसीं, माण्हुनि वटि आम माण्हुनि वटि पुॻासीं, चाहे सैम्पलिंग जे हवाले सां, डिज़ीज़ खे ॻोल्हण जे हवाले सां ऐं चाहे सिंध गवर्नमेंट जो त हिन भेरे बि असां ईअं कयो आहे जो असां कोरोना ते ज़बरदस्त कमु कयो हेल्थ डिपार्टमेंट, पोइ पोलियो जी मुहिम हाणे ख़तमु थी या हाणे बि शुरू थी वरी हीअ असां मीज़ल ते कयूं था। अच्छा डॉक्टर साहिब कीअं तव्हां तरीक़ेकार छा आहे डॉक्टर हफ़ीज़ का तव्हां कहिड़ो प्लान ठाहियो आहे, कहिड़े तरीक़े सां हिन जेका कामयाबु कंदा हिन मुहिम खे? साईं प्लान जा ॿ हिसा आहिनि, हिकिड़ो त अवेयरनेस हा ज़ाहिर कैंपेन जे बारे में ऐं ॿियो इट्स सेल्फ इम्यूनाइज़ेशन वैक्सीन करणी आहे। अवेयरनेस जे हवाले सां असां सां तव्हांजो शुक्रियो मीडिया असां सां ऑन बोर्ड आहे, बिल्कुलु आहे, ऐं उन खां पोइ इंफॉर्मेशन जा जेके बि ज़राया आहिनि जंहिंमें डोर टू डोर वञणु, पम्फलेट्स, प्ले कार्ड्स, सोशल मीडिया जी पंहिंजो इन्वॉल्वमेंट ऐं सभ खां वॾी प्रिंट ऐं पंहिंजो ऑडियो विजुअल मीडिया जंहिंमें इलेक्ट्रॉनिक मीडिया अची थो वञे, सेमिनार वॉक्स थियूं, अवां ॾिठो पाण उन ॾींहुं वॉक थी, ऐं इहे सभई इन जो हिसो हूंदा आहिनि त अॻिते तव्हां का बि कंपेन अचे थी पई त अवाम में बेदारी पैदा कजे, माण्हुनि खे शऊर ॾिजे त भई हीअ हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे ऐं असां सभिनी खे जॾहिं इहा कंपेन स्टार्ट थिए त पंहिंजे ॿारनि खे इन बीमारी खां बचाव जे लाइ वैक्सीन कराइणी आहे। ऐं ॿियो आहे वैक्सीनेशन जो जेको असांजो टेक्निकल पार्ट आहे, जंहिंमें असां रूट लेवल ते मुख़्तलिफ़ टीम्स ठाहींदा आहियूं, जंहिंमें जीअं आउं वेठो आहियां लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम जो प्रोविंशियल हेड आहियां, उनजो मेन पार्ट आहे। उन खां पोइ असांजो इम्यूनाइज़ेशन जो स्टाफ आहे, EPI जो स्टाफ आहे, असांजे पार्टनर्स स्टाफ आहिनि, असांजा ॿिया हेल्पिंग हैंड सोशल ऑर्गनाइज़ेशन्स ईंदियूं आहिनि, उहे मैदान ते ईंदियूं आहिनि। अच्छा तव्हांजूं टीमूं जेके आहिनि घर घर वेंदियूं डॉक्टर हफ़ीज़, या को तव्हां फिक्स पॉइंट बि आहिनि या इस्पतालूं या जेके तव्हांजा डिस्पेंसरियूं उते बि तव्हां इंतज़ाम कया त माण्हू अची उतां फ़ाइदो वठे? जी साईं, थैंक यू। ऐं तव्हां ॾाढी बहितरीनु ॻाल्हि पुछी। हाणे इन में हिकिड़ा त असांजा EPI जा फिक्स सेंटर आहिनि जेके मौजूदु आहिनि, उन खां अलावा असां जूं फील्ड टीम्स असां ठाहियूं आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ लेवल जा हेल्थ वर्कर्स, जंहिंमें स्पेशली लेडी हेल्थ वर्कर्स थियूं, वैक्सीनेटर थिया, ऐं ॿिया जेके बि लोकल लेवल ते जेके बि NGOs आहिनि असांजी मदद लाइ अचनि थियूं, उहे जिन खे इहो स्किल आहे, जिन खे स्किल आहे त वैक्सीन मीज़ल्स जी ऐं रुबेला जी उहा कीअं ॾिबी आहे, ऐं उन्हनि खे असां ऑन बोर्ड खयो आहे। टीम्स असांजूं ठही वियूं आहिनि, माइक्रो प्लान असांजा इस्टेब्लिश थी विया आहिनि। कल्ह मैडम मिनिस्टर जी लीडरशिप में असांजी प्रोविंशियल टेक्निकल कमेटी जी मीटिंग हुई, जंहिंमें इहो सॼो डिस्कस थियो। ऑलमोस्ट मां अंदाज़ो हणां थो त 99% माइक्रो प्लान इस्टेब्लिश आहे। असां सां सिविल एडमिनिस्ट्रेशन ऑन बोर्ड आहे, असां सां सिक्योरिटी जा अदारा जंहिंमें रेंजर्स, आर्मी, पुलिस इहे ऑन बोर्ड आहिनि। अच्छा डॉक्टर साहिब मां हिन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदी, इहो त तव्हांजो प्लान आहे त बि आम माण्हुनि ताईं कीअं वञिणो आहे, जेके मुश्किलातूं आहिनि उन्हनि खे कीअं ख़तमु करिणो आहे, केतिरा सिंध में ॿारनि जी केतिरी तइदाद आहे जिन खे तव्हां इम्यूनाइज़ करणु वञो? हाणे असां वटि सिंध में हर ॿार ताईं पुॼणो आहे, तक़रीबन केतिरा? तक़रीबन असांजी 18 मिलियन जे क़रीब असां वटि जेको आहे त पंहिंजो असांजो टारगेट आहे 18 मिलियन, माना तव्हां ईअं चओ त 1,80,00,000 जे क़रीब उन्हनि ताईं पहुचणो आहे, उन्हनि ताईं असांखे पुॼणो आहे। ऐं असांजी इनशाला पूरी कोशिशि हूंदी त असांजे सिहत जे वर्करनि जे हथां, असांजे हथां जेके असां सभई ऑन बोर्ड आहियूं, हिकिड़ो ॿार बि न रहे। अच्छा डॉक्टर साहिब थोरो उड़ीअ जे बारे में ॿुधायो त इहा छा आहे, जेकॾहिं कंहिंखे थींदी आहे त कहिड़ियूं उनजूं साइन सिम्पटम निशानियूं हूंदियूं, आम माण्हू कीअं सम्झे, मां वालदा आहे या वालिदा आहे त उहो डॉक्टर ताईं वञे, इन बारे में थोरो असांजे? साईं उरड़ी असांजे मां ईअं खणी चवंदुसि त जॾहिं खां ई दुनिया ठही आहे इहा उरड़ी असां सां गॾु आहे, ऐं स्पेशली माउरुनि खे त उरड़ी खे सुञाणण में ऑनेस्टली पुछियो त असां डॉक्टरनि खां बि वधीक ॼाण आहे। उन्हनि खे फ़ौरन ख़बर पवंदी आहे त ॿार खे बुख़ारु थियो आहे, स्किन रेश थिया आहिनि, हे उरड़ी आहे, दाणा अची विया आहिनि, ऐं उन खे इहे ख़ासि उन जूं निशानियूं आहिनि हिन में। ऐं इन में ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे जो इहा वायरल इंफेक्शन आहे ऐं कंटाजियस सां तेज़ी सां फैलिबो आहे, माना जेको आहे त पंहिंजो खंघि सां, स्नीज़िंग सां ऐं एॾी स्पीड सां वधंदो आहे जो ॻोठनि जा ॻोठ, शहरनि जा शहर उन में मुब्तला थी वेंदा आहिनि। ऐं उन खां पोइ इहा इन जा कॉम्प्लिकेशन्स आहिनि जंहिंमें ब्रोंकाइल न्यूमोनिया थी वेंदी आहे, जंहिंजे करे
ॿारनि वीचारनि जी मासूम थोरो मां ईअं जनरल नॉलेज जी ॻाल्हि थो करे जॾहिं मूंखे को वायरस लॻंदो आहे जीअं हाणे कोरोना में तव्हां ॾिसो न्यूमोनिया में ॾिसो मीज़ल्स में ॾिसो अक्सर न्यूमोनिया या लंग्स इन्फेक्ट ज़रूरु थींदा आहिनि एग्ज़ैक्टली हिन में बि ईअं ई आहे हिन में बि ईअं हिन में बि ईअं ई आहे हिन में लंग्स इन्फेक्टेड थींदा आहिनि ऐं उहे ॾाढा सीवियर कंडीशन थी वेंदी आहे ऐं आउं गुज़ारिश कंदुसि त माण्हुनि खे ऐं पंहिंजो वालदेन खे ऐं कम्यूनिटी लीडर्स खे त अहिड़ी किथे बि का आउटब्रेक थिए या कंहिं ॿार में इहे साइंस या सिम्टम्स ॾिसनि त उनखे फ़ौरन करीबी हेल्थ सेंटर या कंहिं हॉस्पिटल या कंहिं पीडियाटिशियन वटि या जिते इंडोर अच्छा फैसिलिटी अक्सर हुजे। डॉक्टर हफ़ीज़ तव्हांखे ॾाढो हिन ॻाल्हि जो तजुर्बो हूंदो छा त तव्हां सॼी सिंध में कमु कयो आहे अक्सर जॾहिं उरड़ी थींदी आहे त माइरूं ॿारनि खे लिकाए छॾींदियूं आहिनि उनखे घरनि खां ॿाहिरि न कढो भॻवान खे हवा न लॻे हिनखे को ॿियो माण्हू न ॾिसे डॉक्टर ॾे न वञो इहो बि हिकिड़ो असां वटि सोच आहे इन जे करे बि कॉम्प्लिकेशन थी सघनि थियूं त इन शइ मां कीअं निकिरिजे डॉक्टर वटि इलाजु ज़रूरी आहे मुंहिंजे इहा मिथ आहे इहा आहे तव्हां बि इहा ॾिसी मिथ आहे ऐं इहा वॾी ग़लति जेको आहे त रवायत आहे ऐं हेल्थ साइंसिस जेको आहे त अहिड़ी कंहिं बि प्रैक्टिस खे हेठि कनि थियूं हा नथा चवनि थियूं त ऐं इहो असांजो ऑनेस्टली असांजो इहो बि हेल्थ एजुकेशन जो पोर्शन आहे सब्जेक्ट आहे पोर्शन आहे माण्हुनि खे ॼाण ॾिजे बिल्कुलु ऐं ऑनेस्टली हेल्थ एजुकेशन हिकिड़ो ऑन गोइंग सब्जेक्ट आहे जंहिंमें तव्हांखे मुसलसल जेके बि उनमें रिसर्च इन्वेंशन इनोवेशन थींदियूं रहनि थियूं तव्हांखे असांखे ॿुधाइणो आहे तव्हां ॾिसो असां तव्हां डॉक्टर आहियूं असांखे बि इहे अहिड़े टाइप जा के बि बुकलेट्स या पब्लिकेशन्स आहिनि मुसलसल बुनियादनि ते मुस्तक़िल बुनियादनि ते पढ़णा पवंदा आहिनि त हेल्थ जे हवाले सां का रिसर्च अचे थी हाणे असां वटि ऑनेस्टली जेको असांजो कल्चर समाज आहे जंहिंमें 70% रूरल एरिया में माण्हू रहनि था उन्हनि सां हेल्थ एजुकेशन जो इशू आहे बिल्कुलु आहे ऐं इन जे करे अव्हां जे चैनल जे तवसुत सां मां सभिनी वालदेन खे माउनि खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजे ॿारनि जी कंडीशन सीरियस ॾिसो तेज़ बुखार थो थिए या स्किन रैशिस थिए थियूं त उन्हनि खे फ़ौरन कंहिं डॉक्टर वटि वठी वञनि ऐं प्रॉपर कंसल्ट कनि ऐं जीअं उहो डॉक्टर एडवाइस करे उन हिसाब सां जेकॾहिं ॿार खे इंडोर दाख़िल करण जी ज़रूरत आहे कंहिं वार्ड में त फ़ौरन कंहिं सेकेंडरी टर्शरी केयर हॉस्पिटल पुॼे ॿार खे दाख़िल कराए प्रॉपर उनजो इलाजु कराइनि ऐं उन खां पोइ जेको आहे त तव्हांजी ॻाल्हि खे आउं वधाईंदो हलां त इहा वैक्सीन जेका मीज़ल्स या रुबेला जी आहे इहा चाहे कंहिं ॿार खे अगरि उरड़ी थी बि चुकी आहे तॾहिं बि उन खे हणाइणी आहे जॾहिं उहे सिम्टम्स सबसाइड थी वञनि ऐं उन खां पोइ जेको आहे त जेकॾहिं अहिड़ी का कंप्लेन अचे थी या उनजी रूटीन जी एक्सरसाइज पंहिंजो अक्सर चवंदो आहे कुझु माण्हुनि खां हाणे बि 2-4 ॾींहं पहिरीं जॾहिं कैम्प हली त कुझु दोस्त मिलिया या माण्हू मिलिया जिते वञूं था उन्हनि चयो त भई असांजे ॿार खे त असां 15 महीननि जे अंदरि अंदरि उहा रूटीन वैक्सीन असां लॻाराए बि छॾी आहे कार्ड बि असां वटि विया त पुछा हाणे हिन कैम्प मां फ़ाइदो वठिजे छा फ़ाइदो वठी जेकॾहिं टुकड़ो लॻाराइजे त को हर्ज त कोन्हे बिल्कुलु लॻाराइणो आहे बिल्कुलु लॻाराइणो आहे हीअ ॾिसो क्रैश प्रोग्राम आहे क्रैश प्रोग्राम आहे असांजी रूटीन जी जेका इम्यूनाइज़ेशन थींदी आहे उहा न आहे ऐं क्रैश प्रोग्राम शुरू ई इन जे करे कयो वेंदो आहे इन में ॿ ग्रुप हूंदा आहिनि कम्यूनिटी जा जेके हिकिड़ो त उहे जेके ग्रुप जिन कंहिं सबब जे करे न हणाई आहे त उहे बि हणाइनि ऐं ॿियो उहे जिन हणाई आहे उहे बि हणाए इम्यूनिटी वधंदी को नुक़सानु कोन्हे एग्ज़ैक्टली हा इम्यूनिटी वधंदी ऐं तव्हां ॾिसो त इहो रिफ्यूज़ल जो या इन बारे अचूं था माना जेकॾहिं लॻाराइजे पर अक्सर वरी ॿियनि कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं ॿार खे रुड़ी थी वई आहे त हाणे ज़रूरत न आहे मुंहिंजे ख़्याल में उनखे बि लॻाइणु घुरिजे एग्ज़ैक्टली बिल्कुलु उनखे लॻाइणी आहे उनखे बि अच्छा कसम हिकिड़ो अचूं था त तव्हां उन पासे वियो त न्यूट्रिशन ते बि थोरो ॻाल्हाईंदासीं पर जेके हॉर्ड एरिया आहिनि जीअं थर जी ॻाल्हि था करियूं असां तव्हां सॼी सिंध में जीअं दादूजा या काछे जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते हेल्थ वर्कर बि घटि आहिनि इस्पताल में घटि आहिनि उते तव्हां कीअं पहुचंदो उन्हनि ॿारनि ताईं कीअं पहुचण जा इंतिज़ाम सिंध गवर्नमेंट या तव्हांजे पॉडन या EPI तव्हांजो हिकिड़ो वॾो कमु आहे तव्हां हिनखे पूरे महीने खां कमु पिया कयो हुन ते त उते पहुचण जा कहिड़ा इंतिज़ाम साईं असांखे ॾिसो लेडी हेल्थ वर्कर्स जी ॻाल्हि कजे त ऑलमोस्ट 80% यूनियन काउंसिल उहे उते मौजूदु आहिनि सही आहे ऐं जेकॾहिं इम्यूनाइज़ेशन प्रोग्राम EPI प्रोग्राम जे वर्कर्स जंहिंमें वैक्सीनेटर अची था वञनि उहे बि ऑलमोस्ट हर यूनियन काउंसिल में मौजूदु आहिनि ऐं उन खां अलावा हाणे त प्रॉब्लम न ई रहियो हाणे त ईअं आहे जो असांजा तक़रीबन ऑलमोस्ट हर यूनियन काउंसिल में फिक्स सेंटर आहिनि इम्यूनाइज़ेशन जा EPI जा ऐं उन खां अलावा असां सां पार्टनर्स मुख़्तलिफ़ हाणे उहे बि ऑन बोर्ड आहिनि WHO आहे UNICEF आहे उतां लोकल सोशल ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि उहे सभु असांजा इन्वॉल्व आहिनि ऐं असां जेको स्पेशली वैक्सीनेशन जो स्टाफ आहे इम्यूनाइज़ेशन उहे असांजा ट्रेंड आहिनि ऐं तव्हांखे शुरू में बि ॿुधायो त असांजो माइक्रो प्लान अपडेटेड आहे असां तक़रीबन 100% ऑलमोस्ट
लाइक यूनियन काउंसिल जेके सिंध जूं आहिनि, तक़रीबन हर जाइ ते असांजो स्टाफ हिन वक़्तु मौजूदु आहे। कंपेन जो इंतज़ारु करे पियो। असां हिन वक़्तु अॼु जे ॾींहं ते उन कंपेन अवेयरनेस प्रोग्राम में इन्वॉल्व आहियूं त माण्हुनि खे उहो जेको 15 खां 27 जे विच में प्रोग्राम शुरू थींदो उन जे बारे में अवेयरनेस ॾिजे त इहो जेको प्रोग्राम आहे 14 ॾींहंनि जो या 12 ॾींहंनि जो, इन में पोइते नाहे रहणो, असांखे वैक्सीन ॾियण में पोइते नाहे रहण ॾियणो ऐं पेरेंट्स खे माउरुनि खे पंहिंजे ॿारनि खे पोइते नाहे छॾिणो वैक्सीन ॾियण। अच्छा, हिकिड़ो सुवालु आहे त तव्हां पाण सम्झो था असांजे जेके 12 सालनि या 10 सालनि खां वॾा ॿार आहिनि, 12 सालनि 14 13 साल, उहे पंहिंजी ॿनी ॿारी ते वञनि था, के माल सां ॿकरियुनि सां वञनि था, त उन्हनि ॿारनि जो मौजूदु हुजणु, उहे स्कूल में बि नथा मिली सघनि, उहे कमनि कारनि सां उहे ॿार त काफ़ी रहिजी ईंदा, उन्हनि खे कीअं कवर कबो डॉक्टर साहब? असांजूं मोबाइल टीम्स आहिनि, हिकिड़ियूं त लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि जिन जी प्रोग्रामिंग इहा आहे त उहे डोर टू डोर वेंदियूं, उन्हनि जो हिकिड़ो इलाइक़ो मख़सूसु, उन्हनि जो हिकिड़ो इलाइक़ो मख़सूसु आहे। उहे असां वटि जेके लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि तमामु स्ट्रांग कोर आहे, तमामु स्ट्रांग हेल्थ फोर्स आहे, ॼाण बि आहे, उहे ऑलरेडी यूनियन काउंसिल्स में कमु कनि थियूं। उन्हनि खे एतिरी ॼाण आहे जो उन्हनि जी यूनियन काउंसिल में को ॿार पैदा थींदो आहे त हुननि खे ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं इहा तव्हां सही था चओ, बिल्कुलु ईअं काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे जो अहिड़ा ॿार जेके ॿिए कंहिं ॻोठ ॿिए कंहिं शहर घुमण विया मिस थी वेंदा, ऐं जेको आहे असांजो इनशाला पूरी कोशिशि हूंदी त इन्हनि 12 ॾींहंनि में को ॿार न रहिजे। जेकॾहिं रहिजी वियो त पोइ असांजो उमेदु इहो आहे त अगरि जेकॾहिं किथे को परसेंटेज वॾी रहिजी थी वञे त असां हुते क्रेश प्रोग्राम बि शुरू कंदासीं। ॾाढो सुठो डॉक्टर अब्दुल हफ़ीज़, तव्हां असांखे ॼाण ॾिनी, पर वक़्तु वक़्ते जो बुढ़ो असां सां गॾु आहे छोकी डिप्टी डायरेक्टर जनरल हेल्थ आहिनि, ऐं डॉक्टर साहब खां ॾाढी सुठी ॼाण असांखे मिली आहे त जेका उड़ीअ जी मुहिम आहे उन मां कीअं फ़ाइदो वठिजे। डॉक्टर साहब, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, कीअं फ़ाइदो वठिजे? असांजा जेके ॿार आहिनि उहे सभु इम्यूनाइज़ कीअं थियनि? एज़ अ डॉक्टर तव्हांजो मशवरो हाणे ॾिसो, तव्हां असां डॉक्टर आहियूं, मां प्रोग्राम जी नानियुनि में शुमारु आहियां, जंहिं 30 साल खां मथे हिन प्रोग्राम में या हिन हेल्थ डिपार्टमेंट में कमु कयो आहे। असां त इन तरफ़ कमु पिया करियूं न, ऐं ऑनेस्टली सची ॻाल्हि पुछो त इहो असांजो हेल्थ एजुकेशन जो सब्जेक्ट आहे, अवेयरनेस जो सब्जेक्ट आहे। त इहा असां हेल्थ जे बारे में जेके बीमारियूं आहिनि, जिन जी बीमारियुनि जी बचाव जी वैक्सीन आहे, जिन बीमारियुनि जो इलाजु आहे, उन मां फ़ाइदो, जिन बीमारियुनि खां किन जेके मूज़ी बीमारियुनि खां कीअं बचिजे, असांखे इहा इंफॉर्मेशन, इहा ॼाण घर घर दर दर ऐं हर फ़र्द ताईं पुॼाइणी आहे। इहो हिकिड़ो डॉक्टर जो फ़र्ज़ आहे। बिल्कुलु, ऐं इहो ऑनगोइंग प्रोसेस आहे। असां हलिया वेंदासीं, ॿिया ईंदा, उहे बि कंदा रहंदा, छो जो पॉपुलेशन वधे थी, पॉपुलेशन घटिजे थी, के फोत था थी वञनि, के ॼाइनि था, सिलसिलो हलंदो रहंदो। असांजो ऑनेस्टली नबी साईं जी मूंखे ॻाल्हि यादि थी अचे त हुन चयो त जाहिलियत सभ खां वॾी बीमारी अथव। ऐं असां सां ऑनेस्टली असांजी लिटरेसी रेट, असांजी हेल्थ एजुकेशन त तमामु स्पेशलाइज़ सब्जेक्ट आहे असांजो। तव्हां ॾिसो डॉक्टर वाहिद, तव्हां असांजो एजुकेशन लिटरेसी असांजो वॾो प्रॉब्लम आहे। ऐं उन खां पोइ असांजूं ट्रेडिशनल रिलीजियस तोहमात जेके तव्हां ॾिठो हूंदो त भई इलाजु नाहे कराइणो, ॿार लिकाए छॾियो, पाणी हवा न लॻे, पर जेकॾहिं पोइ कॉम्प्लिकेशन थियनि थियूं, पोइ ॿारनि जा अमवात बि थिए, पर जॾहिं डॉक्टर साहब जे इलाज सां गॾोगॾु उनखे मुंहिंजे ख़्याल में असांजो इहो हेल्थ एजुकेशन जो सब्जेक्ट आहे। असांखे इहा इंफॉर्मेशन हेल्थ जे बारे में। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कयो त रिफ्यूज़ल, अक्सर पोलियो में बि असां तव्हांखे ख़बर आहे, या हाणे कहिड़ो कोरोना बि काफ़ी रिफ्यूज़ल आहिनि, माण्हुनि खे हिकिड़ा शब्द टिकुड़ो लॻाए, हिन में बि कुझु अहिड़ा तव्हांखे घर, अहिड़ा ॻोठ, अहिड़ा माण्हू मिलंदा जेके तव्हांजी टीमुनि खे रिफ्यूज़ कंदा या ॿारनि खे पंहिंजे सेंटरनि ते न वठी ईंदा, उन्हनि खे कीअं क़ाइल कजे? उन्हनि वटि छा वञिणो पवंदो, उन्हनि खे राज़ी करिणो पवंदो या उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो? असां वटि रिफ्यूज़ल जो रहंदो असर, रिफ्यूज़ल जा 2 या 3 ग्रुप आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरियों रिलीजियस इंटॉलरेंस, मज़हबी बुनियादनि ते माण्हुनि पंहिंजूं किसा घड़िया आहिनि त भई वैक्सीन लॻाराइजे, उन सां फलाणी शइ थींदी, पर जेकॾहिं ॾिठो वञे त हिन वक़्तु जेके मां तव्हांजी कैम्प मां ॾिठो त अक्सर जेके रिलीजियस असांजा लीडर आहिनि उहे बि त हिन में शामिल आहिनि तव्हां सां? एग्ज़ैक्टली। असां जॾहिं हीअ कैंपेन डिज़ाइन कईसीं ऐं जेको आहे त असां सां सभु पार्टनर स्टाफ गॾु हुयो, त असांजो सभ खां पहिरियों मोटो ऐं प्रोग्राम इहो हुयो त हिन प्रोग्राम में, हिन कैंपेन में रिलीजियस लीडर ऐं पॉलिटिकल विल
उहा ज़रूरी आहे। उहा ज़रूरी आहे, जंहिंजे करे असां मुख़्तलिफ़ लोकल बुनियादनि ते, नेशनल बुनियादनि ते, प्रोविंशियल बुनियादनि ते जेके रिलीजियस मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा लीडर्स आहे या उन्हनि खे मौलवी इन्वॉल्व हज़रात कयोसीं। या आलिम दीन तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि खे बि शामिल त कयो। मीडिया ते, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ते असां उन्हनि जा प्रेस रिलीज़, उन्हनि जी स्टेटमेंट उन्हनि ॼाणायूं जा आहिनि, मैसेज हलिया आहिनि। सोशल मीडिया जो यूज़ कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे त मुख़्तलिफ़ MPAs उन्हनि जा जेको आहे त पंहिंजो कम्यूनिटी जे लाइ मैसेज जंहिंमें उन्हनि जी पॉलिटिकल विल ज़ाहिर थिए। ऐं अॼु सुबुह जो ॾिसां पियो त शहदाद कोट में मीर नादर मक्सी MR कैंपेन जी जेको आहे वॉक थी आहे, उनजी प्रिज़ाइडिंग कई अथऊं। सुठी ॻाल्हि आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो न, जेकॾहिं इलाइक़े जो हिकिड़ो नुमाइंदो आहे MPA या MN जॾहिं उतां वोट खणे थो त उन आवाम जे ॾुख सुख में शामिलु हुजे, बिल्कुलु सही, इहा तमामु भली ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल। जेकॾहिं उहो शामिलु हूंदो त माण्हुनि खे ख़दशा ख़तमु थी वेंदा। बिल्कुलु। इहा सुठी ॻाल्हि। ऐं तव्हांजे चैनल जे हवाले सां जीअं मां ॾिठो डॉक्टर सोराब सरकी पाण स्टीयरिंग हेल्थ जी स्टीयरिंग कमेटी जो चेयरमैन आहे, उनजो आउं वीडियो ते मैसेज ॾिठो, असलम अबड़े साहब जो मैसेज ॾिठो। त मां गुज़ारिश हिन दफ़े MPA MN बि शामिलु थी विया। बिल्कुलु, ऐं जेके शामिलु न आहिनि त मां उन्हनि खे बि गुज़ारिश उहे बि कंदुसि शामिलु थियनि, ख़ुदा पंहिंजे इलाइक़नि में ऐं DHOs खे चवंदुसि करियो। जेके असांजी उते डिस्ट्रिक्ट में हेड वेठा आहिनि त उहे अगरि किथे को रहिजी वियो आहे त उते पॉलिटिकल लीडरशिप खे ऑन बोर्ड वठनि, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि खे ऑन बोर्ड वठनि, मुख़्तलिफ़ सोशल ऑर्गेनाइज़ेशन्स, ऐं सभ खां मेन पार्ट जेको अवां डिस्कस जीअं कयो त मज़हबी लीडरनि खे ऑन बोर्ड वठनि, उन्हनि खां बयान ॼाणाइनि, उतां जे लोकल TV चैनल्स आहिनि जेके केबल जा, उन्हनि ते उन्हनि जा बयान ॼाणाइनि, या जेको उन्हनि जो फैमिली फिज़िशियन आहे उन ते वॾो एतबार कयो थो वञे, उन डॉक्टर ते वॾो यकीन कयो थो वञे, उहो बि गाइड करे सघे थो। तव्हां ॾिठो हूंदो त असांजे मुख़्तलिफ़ पीडियाट्रिक एसोसिएशन्स पंहिंजा उहा बि शामिल आहे, उन्हनि जा बयान राति बि आउं वेठो हुउसि त हिकिड़े चैनल ते हिकिड़े पीडियाट्रिक एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी आहे, उनजो बयानु हले पियो। त इहे असां अलहमदुलिल्लाह हिन भेरे मां इहो नोट कयो आहे त जीअं कोविड जे हवाले सां सभई माण्हू असां हेल्थ जे माण्हुनि एॾी स्ट्रांग क़िस्म जी कोर एक्सरसाइज़ न ॾिठी, ऐं हिन भेरे मूंखे उमेदु आहे, यकीन आहे, इनशाला अलाह ताला में पंहिंजो ईमान आहे त उहो असांजी मदद कंदो। ऐं छो जो हिकिड़ो नेक कमु आहे, जाइज़ कमु आहे, जंहिंसां असां सभिनी खे यादि कयो वेंदो त भई असां पंहिंजे ॿारनि खे बचाइण लाइ हिकिड़ी कैंपेन हलाईसीं जंहिंमें जेको आहे त मूज़ी बीमारियुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे क़ुवत मुदाफ़ियत पैदा थींदी। असां सां सभई मुआशरे जा जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उहे असां सां सभई साण आहिनि। इनशाला ताला उमेदु आहे त असां पंहिंजो टारगेट जेको आहे अचीव। अच्छा डॉक्टर साहब, थोरो हिकिड़ो मानजो भई जॾहिं असां जीअं कोरोना में चऊं था भई कोरोना जी तव्हां वैक्सीन लॻाई तॾहिं बि तव्हांखे कोरोना थी सघे थो, हिकिड़ो वायरल डिज़ीज़ आहे, पर उनजो को एॾो उहो शदीद न हूंदी, बसि मामूली थींदी। त छा जिन खे मीज़ल्स लॻियल आहे, टुकड़ा लॻी विया आहिनि या लॻनि था या लॻी वेंदा, उनखां पोइ बि उन्हनि खे उहो वायरस जिस्म में अची सघे थो? साईं, वायरस अची सघे थो, पर उहा शिदत न हूंदी, उहा शिदत न हूंदी। ॾिसो, असां वैक्सीन जो प्रोटोकॉल इहो आहे त उन जे मुक़ाबले में मुदाफ़ियत पैदा कजे, भले उहो वायरस अचे बि त उहो नुक़सान न ॾींदो। इन जे करे वैक्सीन असां वटि जेके बि वायरल डिज़ीज़िस जेके बि आहिनि, ऑलमोस्ट अलहमदुलिल्लाह काफ़ी 90% जे क़रीब वायरल डिज़ीज़ जी वैक्सीन मौजूदु आहे, जंहिंमें मीज़ल्स ऐं रुबेला बि अची वयूं। असां वटि ॿियो दग ई कोन्हे। ऐं मां तव्हांजे चैनल जे हवाले सां सॼी सिंध खे इहो पैगाम थो ॾियां त ख़ुदा सुस्ती न कजो। असां माण्हुनि तमामु घणा नुक़सान सठा आहिनि। असां पंहिंजा प्यारा ॿार, नंढड़ा मासूम ॿार बीमारियुनि जे करे ज़ाया कया आहिनि, अलाह जी तरफ़ राही थी विया। ऐं अव्हांजे चैनल जे हवाले सां सभिनी खे मैसेज थो ॾियां त हिकिड़ो ॿार बि न रहिजे। मां इहो थो सम्झां त जेकॾहिं असां इन चैनल जे हवाले सां किथे पेरेंट्स जी तरफ़ां ऐं असांजी टीम जे तरफ़ां को इंसानी निगलेजेंस थी आहे त इहा असांजी शिकस्त आहे, ऐं असां इहा शिकस्त क़बूल न कंदासीं। मुंहिंजो पंहिंजे हेल्थ वर्कर्स खे बि पैगाम आहे, पेरेंट्स खे बि, माउरुनि खे स्पेशली पैगाम आहे त पंहिंजे ॿारनि खे ख़ुदा वैक्सीन ज़रूरु कराइजो। 12 ॾींहंनि जी कैंपेन आहे, को मसइलो कोन्हे। अव्हांखे जॾहिं टाइम मिले या अव्हांजे दरवाज़े ते को हेल्थ वर्कर अचे थो त उनखे वापसि न मोटायो, या अगरि तव्हां पंहिंजे इलाइक़े में मौजूदु फिक्स सेंटर ते वञो था, बल्कि असां हिन भेरे असांजी मोबाइल टीम्स बि आहिनि जेके बस स्टॉप्स ते ऐं अहिड़ा जिते बि मोड ऑफ ट्रेवल या जिते बि माइग्रेशन थींदी आहे माण्हुनि जी, उते बि मौजूदु हूंदियूं। वॾा वॾा बस स्टॉप थिया, ॻोठनि जा बस स्टॉप थिया, जहिड़े नमूने सां पोलियो जी ॾिसंदा कैंपेन हलंदी आहे। पर मां सम्झां थो त मीज़ल्स जी कैंपेन अञा थोरो स्ट्रांग, छो जो असां सां हिन भेरे लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ बि ऑन बोर्ड आहिनि। ऐं ऑनेस्टली गवर्नमेंट असां वटि मैसेज इहो आयो आहे, ऐं मैसेज गवर्नमेंट जो ॿुधाइण बि चाहियां थो त
त अगरि कंहिं पेरेंट कंहिं फैमिली पंहिंजे ॿार खे वैक्सीन न ॾियाराई त इहो क्रिमिनल निग्लिजेंस में शुमारु कयो वेंदो ऐं उनजे ख़िलाफ़ु गवर्नमेंट पंहिंजा जेके बि स्टेप्स आहिनि उहे ज़रूरु खणंदी त भई त उहो को बि ॿारु जेको आहे उहो रहिजी न वञे ऐं इन जे करे गुज़ारिश आहे त इन मुहिम खे कामयाबु कजो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे न इशूज़ आहिनि ॾिसो न मां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई ॾाढो सुठो आहे गवर्नमेंट जो त इहा ज़िमेदारी आहे त को बि ॿार जेको आहे उहो हिन मुहिम में वैक्सीन खां न रहे इहा ज़िमेदारी गवर्नमेंट जी हर गवर्नमेंट जी रुॻो असांजी न पर हर पर हाणे इशूज़ आहिनि ॿारड़ो बकरियुनि सां हले वियो कम ते हले वियो स्कूल या कंहिं ॿिए कमकार ॿारड़ा असांजा कम 15 14 13 सालनि जा कमकार कनि था छो त असां वटि एॾी आहे त ॿारड़ा बि कमु कनि था त उहो जेके रहिजी था वञनि त उन्हनि खे कवर करण बि गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे न असांजी तव्हांजी ज़िमेदारी बिल्कुलु त इन में मुंहिंजे ख्याल में जेको डॉक्टर साहिबु फैमिली फिज़िशियन आहे जेको जंहिं वटि असां पंहिंजे ॿारनि खे वठी था वञूं ॻोठ में वेठो आहे उन मां बि को फ़ाइदो वठी सघिजे थो बिल्कुलु उनजी ज़िमेदारी आहे ऐं असां सभिनी उन में ॿ असां वटि सेक्टर आहिनि हिकिड़ो पब्लिक सेक्टर जा डॉक्टर जिन खे ॿिया प्राइवेट बि ॿिया प्राइवेट सेक्टर सही आहे ऐं ऑनेस्टली जेको आहे पुछो तव्हां त हेल्थ जा डेटाज़ आहिनि त हेल्थ जा जेको पब्लिक सेक्टर आहे उहो माण्हुनि खे हेल्थ फैसिलिटी 20-21-22% जे क़रीब ॾिए थो बाक़ी प्राइवेट सेक्टर ॾिए थो इन जे करे प्राइवेट सेक्टर जी तमामु सख़्तु ज़िमेदारी आहे त उहे गवर्नमेंट जे अहिड़े कंहिं बि प्रोग्राम खे कामयाबु करण में न सिर्फ़ु उन्हनि जो ज़िमेदारी आहे बल्कि इहो इंसानी हक़नि जी ज़िमेदारी बि आहे त उहे हर ईंदड़ माउ खे जंहिंसां उनखे गाइड कनि त भई हीअ कंपेन हले पई ऐं असां उन में जेके पंहिंजे इन्हनि सभिनीनि अदारनि खे जेको आहे त प्राइवेट ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेके डॉक्टरनि जूं उन्हनि सभिनी खे बि ऑन बोर्ड वरितो आहे पीएमए खे बि ऑन बोर्ड वरितो आहे पीडियाट्रिक एसोसिएशन खे बि ऑन बोर्ड वरितो आहे जनरल फिज़िशियन्स एसोसिएशन उन्हनि खे बि ऑन बोर्ड वरितो आहे त इन हवाले सां जेको आहे त पंहिंजो बल्कि मां तव्हांजी ॻाल्हि खे वधाईंदो हलां त असां वॾो कॉम्पोनेंट आहे स्कूल्स जो प्राइवेट स्कूल गवर्नमेंट स्कूल कल्ह असां सां मीटिंग में डायरेक्टर जनरल स्कूल्स डायरेक्टर जनरल प्राइवेट स्कूल्स बि मीटिंग में हुया त उहे बि ऑन बोर्ड आहिनि असां प्राइवेट स्कूलनि खे बि बाउंड कयो आहे त जिन वटि इन एज में जा ॿार अचनि था उन्हनि जे स्कूल में दाख़िल आहिनि जेकॾहिं उन मां स्कूल कंहिंखे रिफ्यूज़ कयो त उनजे मथां जेको आहे त पंहिंजो पेनल्टी अवार्ड कई वेंदी माना उन ते बि तव्हां उन्हनि खे बि चओ त तव्हां वैक्सीन ॾांहुं ज़रूरु अचो ॿारनि खे वैक्सीन ज़रूरु करायो बिल्कुलु ॿारनि खे वैक्सीन करायो ऐं असां उन्हनि जा डेटा बि कलेक्ट कया आहिनि कल्ह असां सां डायरेक्टर जनरल प्राइवेट स्कूल्स वेठो हुयो उन सिंध जे ऑलमोस्ट 98-99% प्राइवेट स्कूलनि जा डेटा असां सां शेयर कया ऐं त हिते कहिड़ो स्कूल आहे कहिड़नि छो जो स्कूल केतिरा ई आहिनि जेके असां वटि जेकॾहिं फैमिलियर आहिनि कुझु अनफैमिलियर स्कूल बि आहिनि ऐं मदरसा आहिनि ॿियो मदरसनि जो वॾो कॉम्पोनेंट उन्हनि खे बि कवर करिणो आहे मदरसनि खे बि कवर करिणो आहे मां पाण पोएं साल DHO वेस्ट हुयुसि त मूंखे पोलियो जे हवाले सां ऐं कोविड जे हवाले सां ॾाढो एक्सपीरियंस रहियो त कीअं हिननि माण्हुनि खे मदरसनि जा माण्हू अच्छा डॉक्टर साहिबु जॾहिं हिकिड़ो थींदो आहे जीअं 2 साल पहिरीं जेकॾहिं असां सिजावल जी ॻाल्हि करियूं या इन पासे काफ़ी तेज़ी सां मीज़ल्स वधियो एतिरो जो माण्हू रोडनि ते अची विया त बाबा असांजी मदद करियो असांजी वार कयो असांजा ॿारड़ा बीमार आहिनि जॾहिं तकलीफ़ में आहे त ज़ाहिर आहे वालदीन त ॿाहिरि ईंदा असांजी मदद करियो फौरन त पोइ हुनजो इलाज जा इंतज़ाम बि कया विया कैम्प बि लॻाई हुई त पोइ जॾहिं वालदीन खे ख़बर आहे त हीअ बीमारी ख़तरनाक आहे त मुंहिंजे ख़्याल में ॿारनि खे लिकाइणु न घुरिजे वालदीन खे बल्कि अॻिते अची इन मुहिम खे कामयाबु करणु घुरिजे ॾिसो सिंध जा 3 हिसा आहिनि जेके तमामु रेड अलर्ट में आहिनि हिकिड़ो तव्हां जीअं सिजावल जी ॻाल्हि कई आउट ब्रेक थियो हुयो माना रेड अलर्ट में अची वियो ॿियो थर में तव्हां ॾिसो ॿारनि जी तइदाद टियों जेकबाबाद कंदकोट कश्मीर ऐं इहो इलाइक़ो हाणे इहे असांजा रेड अलर्ट आहिनि तव्हां हाणे वेझड़ाई में ॾिठो हूंदो त कंदकोट कश्मीर जेकबाबाद जी तरफ़ काफ़ी ॿारनि जी डेथ थी आहे इन जे करे इहे ख़ासि इन्हनि रेड अलर्ट जे करे ई डिज़ाइन कई वई आहे छो जो हिते स्पेशली मीज़ल्स जो जेको मोर्टेलिटी रेट आहे उहो साउथ ईस्ट एशिया में ॾाढो आहे जंहिंमें असां बि शामिल आहियूं असां वटि तमामु घणो रेशो आहे ऐं ऑनेस्टली सची पुछो त जिन बि डिज़ाइन कयो आहे चाहे नेशनल लेवल ते प्रोविंशियल लेवल ते या वर्ल्ड में थी आहे छो जो अफ्रीका में बि इन्हनि जो मोर्टेलिटी रेट तमामु घणो आहे मीज़ल्स जो ठीकु आहे त इन जे करे असां हिन भेरे ऑन बोर्ड आहियूं आउं 2-3-4 मीटिंगूं तक़रीबन अटेंड करे तव्हां सम्झो त असां कामयाबु थी वेंदा इंशाअल्लाह हिकिड़ो आहे त माण्हुनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं असां उरड़ीअ में डॉक्टर खां इलाजु कराईंदासीं त को असांखे फ़ाइदो कोन्हे पर मुंहिंजे ख़्याल जेकॾहिं डॉक्टर खां इलाजु कजे बुखार जो जिस्म जे सूर जो तकलीफ़ जो या उन्हनि जे जेका एलर्जी आहे या बि हिकिड़े क़िस्म जो उनजो इलाजु कराइजे त उहो ॿारड़ो 5 खां 7 में ठीकु थी सघे थो उनखे का कॉम्प्लिकेशन्स बि न थींदी इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो एज़ अ डॉक्टर
ॾिसो हाणे हे कंपेन हले पई हिन जा 2 कॉम्पोनेंट आहिनि, हिकिड़ो मीज़ल्स ॿियो रुबेला। रुबेला बि असल में मीज़ल्स जो जो ई हिकिड़ो पार्ट आहे, पार्ट आहे। सिर्फ़ु हुनजो ऑनसेट जेको आहे त उहो 3 खां 5 ॾींहं हूंदो आहे, ऐं मीज़ल्स जेको आहे त उहो 3 वीक्स ताईं बि हली वेंदी हा आहे। 14 ॾींहंनि ताईं। हाणे इन में जेको सेकेंडरी इन्फेक्शन थिए थो, ब्रंको न्यूमोनिया थिए थी, हा। या जेको आहे न्यूमोनिया थी थो वञे, चेस्ट इन्वॉल्व थी वञे, लंग्स इन्वॉल्व था थी वञनि, असल में इशू इहो आहे। असां वटि छा थो थिए, इन लैक ऑफ हेल्थ एजुकेशन, लैक ऑफ अवेयरनेस जे करे माण्हू डॉक्टरनि वटि वञनि कोन था, वञनि कोन था। पहिरियों घर में उहो पेनाडोल बाज़ार खां वठी उन वटि आया, पंहिंजो जेके देसी तरीक़ा देसी तरीक़ा अख़्तियार था कनि पिया, तव्हां ॾिसूं त फुटी पीआईंदा आहिनि, उन करे कॉम्प्लिकेशन वधी थी वञे। कॉम्प्लिकेशन्स वधनि थियूं, ऐं जॾहिं डॉक्टर वटि वञनि था त डॉक्टर वटि बि माना अहिड़े तरीक़े सां वञनि था जो प्रॉपर उन अगरि उहो गाइड करे थो त उनजी गाइडेंस ते हलनि नथा। कीअं सीरियस कंडीशन थी थी पोइ सीरियस कंडीशन थिए थी, ॿार खे हॉस्पिटलाइज़ करिणो आहे सेकेंडरी टर्शरी केयर हॉस्पिटल में, मीज़ल्स जा वार्ड मौजूदु आहिनि, पीडियाटिक वार्ड मौजूदु आहिनि। असां तव्हांजो फ़र्ज़ु आहे ऐं त असां वालिदेन त इहो पैगाम पुॼायूं त अगरि ॿार तव्हां वटि जीअं बुखार थिए त ॿार जी स्क्रीनिंग ज़रूरु कराइनि। ज़रूरु कराइनि त छा आहे हुन हा, डॉक्टर फिज़िकल साइंस ते डॉक्टर फौरन सम्झी वेंदो आहे जेके उरड़ी आहे या का ॿी बीमारी, या ॿी का बिल्कुलु बीमारी सही आहे। आहे, त हुनजो इलाजु थी सघे। डॉक्टर साहिबु ॾाढो सुठो अभीस, तव्हां ॾाढी सुठी असांखे ॼाण ॾिनी। तव्हांजे हेल्थ डिपार्टमेंट जो तमामु वॾो कमु आहे, वॾी मुहिम आहे, लॻंदो तव्हां हिन में कामयाबु थींदो, सभिनी ॿारनि ताईं पहुचंदो, उरड़ी खे असां ख़तमु कंदासीं, या ॿियूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सिंध गवर्नमेंट जो हेल्थ डिपार्टमेंट जो जीअं कोरोना जे ख़िलाफ़ु ॾाढी सुठी मुहिम हली, पोलियो जे ख़िलाफ़ु हले थी, हिन जे ख़िलाफ़ु तव्हांजो मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो पंहिंजे माण्हुनि लाइ? साईं, सभ खां पहिरियों त आउं सिंध टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो, ऐं आउं सम्झां थो त माण्हुनि खे बीमारियुनि खां बचाइणु ईअं आहे जीअं महाज़ जंग ते बंदूक खणी विढ़णु, बिल्कुलु दुश्मननि खां। ऐं ऑनेस्टली ही उहा वार आहे जेका जंहिंजा दुश्मन असांखे नज़र न ईंदा आहिनि। मुंहिंजो मैसेज इहो आहे त ख़ुदा रा इन ॻाल्हि खे लाइट न वठिजो, हल्को न वठिजो। माउरूं, पेरेंट्स, असांजा मज़हबी सियासी अॻवान, सोशल ऑर्गनाइज़ेशन्स, असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त हीअ कंपेन जेका 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं हलंदी, इन दौरान पंहिंजे पाड़े में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे शहरनि में, पंहिंजी यूनियन काउंसिल में ॾिसनि त असांखां को ॿारु रहिजी न वञे। ऐं जेकॾहिं को ॿारु रहिजी वियो त आउं इहा सम्झंदुसि त मजमूई तौर ते इहा असां सभिनी जी शिकस्त आहे। ऐं इन जे करे असां सभई मिली करे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो शुक्रगुज़ार आहियां, सभ खां वॾो रोल उन्हनि जो आहे। ऐं आउं सम्झां थो इहो जहाद आहे, असां सभिनी इन जहाद में हिसेदार आहियूं, असां सभिनी इन जहाद जा सिपाही आहियूं। असांजी कोशिशि हुअणु खपे त इन कंपेन खे कामयाबु कयूं। असां तव्हांजो इन में ज़ाती मफ़ाद बि आहे, मजमूई मफ़ाद बि आहे, क़ौमी मफ़ाद बि आहे। तव्हां ॾिसो बीमारी थियनि थियूं, अख़राजात वधी था वञनि, गवर्नमेंट ते लोड पए थो, माण्हुनि ते ज़ाती हैसियत में फाइनेंशियल लोड पए थो। इन जे करे बहितर इहा आहे असां उन्हनि बीमारियुनि में जिन जी वैक्सीन अवेलेबल आहे ऐं अहिड़ी का बि वैक्सीन ड्राइव हले थी, कंपेन हले थी, उनखे कामयाबु कयूं जीअं असां वॾियूं नंढियूं बीमारियुनि खां बची सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ अबड़ो तव्हां सां वटि हाज़िर असांजे मज़ूम महिमान डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ अबड़ो, डिप्टी डायरेक्टर जनरल हेल्थ, असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त असांखे ॼाण ॾिनी जेका मीज़ल्स या रुबेला जी मुहिम जेका हलण वारी आहे 15 नवंबर खां 27 नवंबर, उनजी जेको प्लान आहे या उन ते जेको कमु आहे या उन जो जेको वर्किंग आहे उनजी ॼाण ॾिनई त उन मां फ़ाइदो कीअं वठिजो। इन मां सभिनी ॿारनि खे जेको सो असां मीज़ल जी वैक्सीन ॾींदा त इन लाइ फिक्स टीमूं बि आहिनि, टीमूं बि ठहियल आहिनि जेके घर घर बि तव्हां वटि ईंदियूं, अस्पताल में मौजूदु आहिनि, सेंटर बि मौजूदु आहिनि, उते वञो पंहिंजे ॿारनि खे जेके से उरड़ी जा टिकड़ा लॻारायो ऐं इन बीमारी खां बचायो। डॉक्टर साहिबु ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं कयूं, जेकॾहिं असां हिन ते अमल कयो त असां बहितर